मोहम्मद अज तुम्हें ख्वाहम खुदारा खुदाया अज तो हुब्बे मुस्तफारा जहां रोशन अस्तर जमाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहां रोशन अस्तर जमाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलम जिंदा शुद अज कमाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुशा मस्जिदो मिंबरो दर्स गाहें के दरवे बुअद की लुकाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां सूरतुल आराफ मां सवा आयत जे तिलावत जो शरफ हासिल कयो। अज जी हिन कचहरी में कुरान मजीद जे इन्हीं आयतन जो मुख्तसर अंदाज में कुछ गालियों अवां जे सामो अर्ज रखण जो इरादो क्या थो। अल्लाह खां दुआ है अल्लाह ताला असां तव्हां जो ॿुधण ॿुधाइण ऐं ही ख़र्चो अल्लाह पंहिंजे रहमत सां मक़बूलो मंजूर फरमाए। दोस्तों, इन्हीं आयतन के समझण जे लाइ थोड़ो पस मंज़र समझण जरूरी है। इन्हीं आयत जे मथों हजरत मूसा अलैहिस्सलाम जो जिक्र है। अवां के खबर हुंदी त मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो उहो भी वडो अजीम नबी हो, उलुल अज़म नबियन में दाखिला। रब से कुरान शरीफ में उन जे लाइ हिकड़ो जुमलो फरमायो आ, कान इंदल्लाहि वजीहा। रब से फरमाओ मूसा अलैहिस्सलाम असां वट वडो मुहांडरो मुड़सो हो। मुहांडरो सिंधी में छा के चवंदा है? जैं जो मुंह ॾिसी कोई मोटाए न जरूर उन जो मतलब है उन जी इस्तदा पूरी करे। अल्लाह से तो फरमाए मूसा अलैहिस्सलाम असां वट मुहांडरो मुड़सो हो, जदें भी जेको मतलब खणी आयो ऐं घुरियई त मां उन खे कदें न मोटायो, सब गालियों उन जूं पूरियूं करो। माना एडो अजीम नबी। मानू चवंदा त साईं उन अल्लाह जे ॾिसण जी दुआ घुरी उहा पूरी न थी। मां चवंदुसि उहा भी रब पूरी कई, पर मूसा में उहा लियाकत न हुई जो रब जी तजल्ली झले सके। इन धरती रब साईं त तजल्ली खोली। फलम्मा तजल्ला रब्बहु लिल जबल जालहु दक्का व खर्र मूसा सइका। रब से फरमाओ असां पांजी तजल्ली थोड़ी खोली से, मूसा जी दुआ कबूल कई से, पर जबल भी सड़ी वियो, मूसा भी बेहोश थी किरी पयो, ॾिसी न सघी। पर हुन त ॻाल्हि पूरी केस न। माना एडो मुहांडरो मुड़सो जंहिंजी रब साईं कदें ॻाल्हि रद न फरमाई। यो मुहांडरो मुड़स तौरात किताब खणी आयो। तौरात भी सही है, तौरेत लफ्ज भी सही है। तौरात लफ्ज भी सही है, तौरेत भी उनके सनबो है। तौरात जी माना है कानून जो किताब।
वॾो अज़ीम किताब आहे ख़ुद तौरात किताब जी रब हिन क़ुरान शरीफ में भी तारीफ़ कई आहे तिबयानन लिकुल्लि शै असां उन में हर शइ वाज़े करे छॾी पर हिन जी क़ौम सादी ही अल्लाह जो शाना काथे वडेरा सुठा समझदार त कौम सादी काथे वरी वडेरे जो पुट चरड़ियो वेठो पो जंहिंजे गुंदीअ में दाणा उन जा चरिया भी सियाणा लगन लगा पर उन जी कौम उन खां वधीक सियाणी अल्लाह जो शान मूसा अलैहिस्सलाम जी कौम इंतहाई सादी नबी एडो वडो अजीम मिलियो तौरात किताब खणी आयो पंहिंजी कौम खे चई त ही अल्लाह जो किताब हिन में रब जा क़वानीन लिखियल हिन ते अमल कयो त कौम सादी पई चवे असां खे कीअं ख़बर पवे त हे अल्लाह जो किताब अरे नबी तो पेश करे तव्हां जे अॻियां त इहो कीअं ख़बर पवे त अल्लाह जो किताब जैसे असां एतरे ताईं न मनीदासे जेतरे ताईं रब खुद न ॻाल्हाए मुतालबो ॾिसो रब हाणे सभु कंहिं सां ॻाल्हाईंदो वठे ॻाल्हि सम्झो था पर ही मुहांडो मुड़सो मूसा नबी हथड़ा मथे रब ही सादा माण्हू आहिनि भुली वेंदा तू इन्हनि सां ॻाल्हा हिननि खे एतबार थे त ही ज़रूर अमल कंदा अल्लाह साईं इहा दुआ भी हिन जी क़बूल फरमाई चई त हाणे सभिनी सां त कोन थींदो पर चङा चङा मुड़स हर टोले मंझां 70 ॼणा काहे आ मां उन्हनि सभिनी खे समझाईंदुसि क़ुरान शरीफ में लिखियल आहे इहो किसो 12 कोन थो पढ़ा इन्हीं आयतन के मथों सूरतुल आराफ में लिखल 70 मानू वठी आया हजरत मूसा अलैहिस्सलाम चूंडे पांजी कौम जा समझदार 70 मानू वठी आयो मुहांडरा मुड़स रब साईं जे तरफा आवाज आयो त बाबा तौरात मां अल्लाह जो किताब आहे इनखे पकड़ियो मजबूतीअ सां इन्हीअ जे मथां अमल कयो जो आए अल्लाह निंड में मानू उथन वे अंदर तवा भी उवे तक वो किए समझ लो कुरान शरीफ समझण जो मसलो तवज्जो सां वे आवाज आयो त इहो किताब तौरात मां अल्लाह जो किताब आहे खुजू सब वठो इन ते अमल कयो कौम एड़ी सादी ए चरी जो चवण लगा साईं आवाज तो बुधूं था पर दिसूं तो न था अलाए अल्लाह जो अलाए कंजो गाल समझो अल्लाह पान देखारे भी तो सही ना साईं रब साईं के कावड़ाई जबल मां धमाको निकतो आवाज आयो दूहो निकतो 70 जो 70 जना मरी विया हलाल सही है सबने के मारे की कुरान में लिखल ये भी लफ्ज कुरान में लिखल 70 जना मरी विया मूसा अलैहिस्सलाम रोवण वेठो अल्लाह इन चरियन जे करे मुंहिंजी कौम खे तबाह न कर मेहरबानी कर पोया भी भूली वेंदा चौंदा साजा चूंड मुड़स वठी तू माराए आए मूसा अरे जोड़ो थी वेंदो चूंड मुड़स साजा वठी वे ते माराए साईं मेहरबानी कर पांजी रहमत फरमाए नन के जिंदगी बख्श ऐ जिंदगी मौत जो बटन अल्लाह वटा कहवट को सब उजवा हलायो मौत खां पोए मानू जा गुर्दा हलन फिफड़ हलायो
दिल जी पंपिंग हलायो मशीनन जे जरिए सालन जा साल रखो पर मथों बटन बंद करे छडे उजवा सब हलन तभी उथी कोन वेंदो असा जो हमरा ये साल ब पयो असा जे इलाके जो वडेरो मानु सब छो उजवा हलाइन सपया मशीन जे पर न उथ्यो मथों बटन बंद थी जो तरफ साईं जो फरमाना हुआ युहयी व युमीत रब तो फरमाए जिंदगी है मौत मुझे हाथ में आ जंखे चाया जिंदा क्या जंखे चाया मारे छड़िया मूसा जे हाथ में मुयल लठ के जिंदा नांग बनाए नवारो भी चौ युखरिजुल हय्य मिनल मय्यित व युखरिजुल मय्यित मिनल हय्य रब उआ जो मुर्दा अंडे मां जियरो बचड़ो कढी अचे जियरी कुकड़ मंझा मुर्दो अंडो कढी अचे रब तो फरमाए मुर्दा का जिंदा जिंदा का मुर्दा कढण वारी जात अकेली मां रब जी यो पावर बेखे जिंदगी मौत जो पावर कहीं हजरत हैदर करार अलीउल मुर्तजा शेर खुदा के चऊं साईं बॉडीगार्ड रखो तवाजा दुश्मन कुछ फिरन था हजरत अली साईं के चऊं अली साईं फरमायो पुट मुंजो बॉडीगार्ड मौत है मौत इंदो त बॉडीगार्ड कोन बचाईंदा न हुंदो त मां वट हथ में तलवार आ मां भी उनन सा मुकाबलो करे सबनिया के भजाए मैदान मारे देखारे गाल समझो थोड़ी त मौत बरहक ऐ कंजे हथ में जोर सा या गाल समझा 70 जना मरी व्या रब साईं का मूसा दुआ घुरी त मुहांदरो हो रब साईं फरमा चङो थाया अब उन्हीं मालू थी पिया जिंदा थी पिया पर झटको ठाहू को आयो ऐ जट समझ दो भी झटके सा है ये प्यार सा वाइज होश में आयो ला ना जट के मोचड़ो लगे ना असा जे पासे दे हमरा अपने वठ कंदा है बलोचन में जाते काथे यो असा भी बलोच के इलाके जा दे वठ जी शादी कोई न में वडा फसाद थींदा मौली साहब असा जो कोड़ो सादो मौली साहब उन पांजी न्याणी दिनी एकड़े जंगली मानू के बेचारी जी किस्मत एदे लिखली वो वरी चंद्रो हिन के रोज कुटे मोचड़ा हणे न्याणीअ के विड़े मौली साहब मानन के चवे दा समझायोस मुजी न्याणीअ सा डाढो ताजू तो करे मुजी प्यार जी पलियल ही मां न के दिनी जी न्याणी भी मुंह वट आहे पर हे इन के समझा डाढो समझा पर वो जट समझे न पे मौली साहब भी जटके ते लही आयो ठोके हुनन मार दिनी त हिन वरी उनी जट जी दिया के मोचड़ा छोरी जो भगी पिए के दान अबा तू जुल्म तो करे मां जो भी मामलो खराब तो करे उन के जो हाने छिकी आई पंजे दिया जी त चे यार फैसलो करायो मां भी इन जी न्याणी के न कोटिंदस इयो भी मोजी न्याणी ते हाथ न खणे मां चो मौलवी तो जी जट की भबी वई न त हे जट तो सुधरे कोन इयो त गलत हो उन जी न्याणी जो कसूर न हो न सामने न खपंदो पर जट एतरे ताई न समझ दो जेतरे ताई पाण ते मुसीबत न पवेस मुसीबत पई त पो समझी वेंदो मूसा अलैहि सलाम जिंदगी जदे मिलन त पुछाइन त दियो खबर अब मन्यो था तौरात वनी पोते छा बुधाइंदो चेसई एड़ो मन्यो था जो कोई न मनी दो असा के तौबा है मौत जो सबक थियो ऐ मौत छा है तवा के थोड़ो मान इमाम गजाली जी गाल समझाए
बाबा ए ॾिसो मुंहिंजी आंगुर हितां अल्लाह पनाह ॾे कटजी पवे हिकिड़ो पोरो हिकिड़ो हिसो आंगुर चीच जो नंढड़ीअ जो कटजी पवे त दर्द थींदो न थींदो केॾो थींदो जो माण्हू जी निंड हराम थी वञे छो थो दर्द थिए जो इन्हीअ टुकड़ीअ मंझां साह निकिरी वियो चए थो इन्हीअ नंढड़ी टुकड़ीअ मां साह निकिरी वञे त सॼी राति निंड न ईंदी दर्द थी वियो पर जॾहिं सॼे जिस्म खां साह निकिरंदो त केॾो दर्द थियो हितां थोरो अंदाज़ो कयो इमाम ग़ज़ाली थो मौत जी कैफ़ियत सम्झाए जटन खे जो मौत लॻो तो चमन लगा मन्यो से आमन्ना बितौरात असा तौरात ते ईमान आंदो वाकई अल्लाह जो किताब आ वडो झटको लगो आ असा के तौबा ए बियो सवाल कयूं असा के इजाजत दे त हाने वापस मानन के वनी बुधाई ओ मां दोस्तन के बुधाईंदो आ प्रोफेसर भी हुयो एकड़ो साधु घणो पढ़ंदा आहिनि अंग्रेजी कुरान शरीफ जो मुतालो ही कोने बाग में बीठो हुजे मथों अंबन जी मौसम हुजे हेठों वरी हिंदाणा पया हुजन चवे पियो हिंदाणे के ॾिसी साईं अल्लाह जो मसलो भी समझ में नथो अचे ठोड़ कढियूं चवे पियो तो अल्लाह जो मसलो भी समझ में नथो अचे हेडे हिंदाणे के आंगर जेड़ी सनड़ी वल दिनी थस ऐ हेतड़ी अंबली के हेडो थुल्हो अंब जो वण दिनो त यार अल्लाह जो कम केड़ो तो कुदरती मथों के तोते अंबड़ी के ट्रोड़ियो ठका जो थस मथे जे मथों त 14 तबक रोशन थी वस मथे मोह करे चे सही मां समझी वस जो अज इते अंबड़ी अंब एने हिंदाणे जेडी हुजे हा त मां हुजाईंदा मोचड़ो लगो त मिनट में रब जी गाल समझी जो मोचड़ो न पियो लगेस त एतराज पियो हलाए हजरत उमर जे दौर में भी एकड़ो एड़ो अमरा होयो मानन ते एतराज से तकदीर में जने लिखला अल्लाह से चाजिला दो भी वो कराए तो सब भी वो कराए तो एड़ी अड़ा एतराज पियो करे हजरत उमर फरमाए न हरामिया के माडे मोकलियो मिस्र खां ओ मिस्र मुल्क मंझां हजरत उमर दे आयो एकड़े वाठे के चे अड़े ब सुबह जो भी खजिया जो छड़ियों पुठी ते भनी छदे शाम जो भी 3 डी बधो रहो पोचेस त पुट हाने ते को तो जो सवाल करनो आ वो सवाल कर त मां तो के इस्लामी नुक्ते निगाह से दिमाग तो जो सिद्धो कया जैसे मां के तौबा है मुखे छडियो त मां गोठ वना मांजा सब मसला हल थी कुछ मानन जो दिमाग तने सिद्धो थिंदो आ जने झटको लगे झटको लगन त तौरात के मिनट में समझी लिया ताला जो किताब मूसा अलैहिस्सलाम इन्हनि खे चयो त तव्हां वापस वञो वञी क़ौम खे ॿुधायो त तौरात किताब अल्लाह जो आहे मां हिते रब जे अॻियां सर्ब सुजूद थियां जंहिं मुंहिंजी क़ौम खे बचाए विधो ऐं दुआऊं रहमत जूं पिनण लॻो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे लाइ रब साईं उन जो ज़िक्र कंदे कंदे असा तव्हां मोहम्मद मुस्तफा जी उम्मत जो जिक्र आणे विधो असा जे सोने जी सिफतूं भी अची वने उम्मत जो भी तज़किरो अचे अगते छा तो चवे रब साईं अज़ाबी उसीबु बिही मन अशा रब तो फरमाए जंखे चाया मां अजाब कया मुखा कोई पुछण वारो नहीं अब अल्लाह से बेजी मिल्कियत के खराब करे त पो जुल्म चजे न जने पांजी मिल्कियत के जी वणे मां मिसाल लिना तो के 8 में हूं हुजन एकड़ी में भली अल्लाह जे नाले ते ज़िबह करे तू खैर करे छडियो पाड़े वारो तो को पुछदो त यार हे छो कई हुई तू चंदो मां जुल्म त न कयो बाबा मां पांजी कई आ न चरिया तू पांजो रस्तो वठ तो जो छा वास्तो मुझे कम अब ई आहे या ना अल्लाह से तू फरमाए मां अजाब कया बुदो रब तो फरमाए ला युसालु अम्मा यफअलु व हुम युसालून मां अली खां वली खां नबी खां
ऐं वलीअ खां पीर खां पैगंबर खां वडेरे खां नंढेरे खां सब खां पुछंदुसि पर मां खां पुछण वारो कोई न आहे छो त मां पंहिंजी मिल्कियत मुंहिंजी जंहिंखे जाॾे मोकिलियो तकदीर जो मसलो हल करे छॾियो त मालिक जी मर्ज़ी आहे हिकड़े प्लाट ते पाखानो ठाराए ॿे प्लाट ते ड्राइंग रूम बनाए मालिक जी मर्ज़ी आहे को जेकॾहिं पुछंदो त चवंदो ईअं न त हे टुकड़ो हिन जे लाइक़ आहे हे टुकड़ो मां बाबा कहिड़ो ग़लति कयो मुंहिंजी मिल्कियत आहे मां जाते लेट्रिन ठाहियां जाते मां ड्राइंग रूम ठाहियां मुंहिंजी मर्ज़ी आहे त रब साईं ते एतराज़ न थींदो अज़ाबी उसीब बिही मन अशा व रहमती वसिअत कुल शै पर रहमत मुंहिंजी सब शइ खां वॾी आहे तव्हां ॿुधो हूंदो जहन्नम जा तबका 7 आहिनि ऐं जन्नत जा दर्जा 8 आहिनि रब साईं इहो ॿुधाए थो पियो त मुंहिंजो अज़ाब थोरो आहे मुंहिंजो गज़ब थोरो आहे मुंहिंजी रहमत वॾी आहे इन करे मां पाने खे सॾींदो आहियां बाज़ा बाज़ा हर हस्ती बाज़ा गर काफिरो किबरो बुत परस्ती बाज़ा ई दरगहे मां दरगहे ना उम्मीदी नेस्त सद बार अगर तो बशिकस्ती बाज़ा चे तो केर भी आए केॾो भी गुनाहगार आए केतिरो भी गंदो आए अच मुंहिंजे दरवाजे ते झोली शर्मंदगीअ जी झल मां एॾो मेहरबान रब आहियां 100 दफ़ा भी तौबा भगी थी ईंदे त घड़ी घड़ी माफ़ी ॾींदो ॻाल्हि समझो उन जी रहमत वॾी हदीस में ईंदो आहे लो अतैतनी बिकुराबिल अर्ज़ खताया ऐ बाना जेकॾहिं तूं मुंहिंजे दर ते ज़मीनो आसमान जा किनारा गुनाहनि सां भरे ईंदे त लअतैतुक बिकुराबिर रहमा मां तोॾे समंदर रहमत जो खणी ईंदुसि तुंहिंजा गुनाह केॾा भी घणा हुजनि मुंहिंजी रहमत जे समुंड में ईअं नज़र ईंदा जीअं कख दरियाव में लुढ़ी हली अल्लाह जी रहमत ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अबा इहो अल्लाह जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह कंहिंजो ज़िक्र आहे ज़ोर सां सुभान अल्लाह निंड फिटाए वियो त क़ुरान सम्झ में अचे थोड़ो तवज्जो क्यों रब सिंह फरमाओ रहमती वसिअत कुल शै मुंहिंजी रहमत हर शइ खां कुशादी आहे त शैतान थो चवे मां भी रहमत में अची वयुसि मां भी रहमत में अबा होश में वेठा अला बेहोश वेठा मानी बानी जो बंदोबस्त ठाऊ को आ तव्हां परेशान न थियो कमाले ॻाल्हि समझो कुरान शरीफ समझी वठो शैतान तो चवे त मां भी रहमत में दाखिला कंहिंखे चई हिकड़े बुजुर्ग खे चई त मां भी शैतान में अब्दुल्ला तस्तरी खे चई त मां भी रहमत में दाखिला त अब्दुल्ला बुजुर्ग चुस त तू त लानत में दाखिला रहमत में काथों दाखिला हजे तुझे ला तो कुरान में ही लिखल चई तू तोखे खबर ना है त शय छा के चइबो अब ही भी हे शीशी भी हिकड़ी जोर सा ए मैज भी हे भी हिकड़ी ए पखो भी ए कैमरा भी ये सब शयूं कान शय छा के चइबो कुल्लु मौजूदिन फहुव शैउन जेका भी शय मौजूद है उहा शय आहे जेका भी शय मौजूद है उनके शय चइबो शैतान भी ते मौजूद शैतान जो मां भी तो शय आ ना मां भी मौजूद आ ना हिते वेठो तवे बारो हितो
बारन मानन सा यारी रखियो वेठो आ त बस थोरो कुरान बुधी हाने हलूं वरी बीदा बे दफे इंदा वो विश्व साबित जंदो आ शैतान भी त शय शैतान भी त ना शय छो त शय ते हर मौजूद के शय हर मौजूद शय हुआ शय त रब साईं के उन अल्लाह वारे के चवे शैतान रहमती वसिअत कुल शय रब तो चवे मोहजी रहमत हर शय का कुछा दिया त शय में मां शैतान भी दाखिल थी वयो मां भी रहमत में दाखिला अल्लामा अनवर शाह कश्मीरी चो यो अब्दुल्ला बुजुर्ग चुप थी वयो मां सा गालाया त मां चंगी तरह शैतान के जवाब दे फैजुल बारी में थी जे तो मां शैतान के जवाब दे हां त तू अध को थो पड़े टुकरो पांजे मतलब जो थो पड़े अगते न थो पड़े ऐ हर बातिल मानू हर गलत मानू पांजे मतलब जो टुकरो पढ़ंदो थवे अगो पोयो न पढ़ंदो वडो मसलो यो आ फितने जो अगो भी पढ़ पोयो भी पढ़ त को समझ में इंदो त मतलब छा है न टुकरे जो एकड़े हमरा का पूछो तड़े कुरान शरीफ में केड़ी आयत वणदी थी कि ला तकरबु सलात नमाज जे वेझो ही न वंजो वाकई लिखला कुरान शरीफ में पर अगे पोयो तो पढ़ो न असल छा वो पहरे दौर में शराब जी हुर्मत अना ना आई शराब अना हराम न थियो उन दौर में मानू शराब पी वरी नमाज भी पढ़ंदा पो नमाज नशे में जो पढ़न त हिक जी बी पिया पढ़न लाए पान के गारियूं देन पिया अला अला साईं सा लाए केड़े नमूने सा पिया गालाए त रब साईं कुरान में आर्डर मोकलियो ला तकरबु सलात व अंतुम सुकारा नमाज जे वेझो ना अचो जॾहिं तव्हां नशे जे हाल में हुजो हाणे उहो नशे वारे हाल वारो ॻाल्हि नथो पढ़े छड़ो चए थो ला तकरबु सलात नमाज जे वेझो इहो वॾो मसलो आहे जेके गुमराह कंदा न माण्हू हिकिड़ो हमरा मुंडे भजंदो आयो चएसि असां शीयन जो इब्राहिम अलैहिस्सलाम भी शियो हुयो वे मां चयो इहो वरी काथे लिखियल आहे शिया त थिया बि पोइ तो हज़रत अली जे झेड़े खां बाद में तूं वरी अॻ में दबियूं बीठो आहे इब्राहिम अलैहि चई कुरान में लिखियो पियो मां चयो काथे लिखियल आहे चए इन मिन शियतिही ल इब्राहिम इन मिन शियतिही उन जे शियन मंझां इब्राहिम भी हुयो लिखियो न पियो कुरान शरीफ मां चयो सोना यो त शियो इते माना है टोलो मथो जिक्र आ नबीन जो त फिलानो नबी नूह नबी आदम अलैहिस्सलाम शीस अलैहिस्सलाम या सब नबी नबियन जो जिक्र कंदे रब से आखिर में तो चाहे इन मिन शियतिही इन्हीं टोले मंझा इन्हीं टोले नबियन मंझा इब्राहिम भी हिकड़ो आहे इब्राहिम भी नबियन जे टोले में आहे यो शियो काथों मां चयो जो ये शिये लफ्ज के तू वठंदे त पो यजीद जो जिक्र भी भलाई असा कुरान में लिखियो पियो जे यो काथे मां चयो टिन जान ते लिखियो पियो यजीदुहुम मिन फज़लिही यजीदुहुम यजीद उन जे फजल में है तोवारी माना थो कया अगो पोयो न थो पढ़ा त पो माना त गलत निकरंदी एकड़ो आयो चे सही कुरान में लिखल कोने मौलवी साहब कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन तव्हां दा नूर भी आयो आ किताब भी आयो आ त किताब मां कुरान नूर मां सोहणो मोहम्मद मुराद आ मां चो नूर हिदायत जो त थी सके तो पर इते किताब भी सागे के चवे तो नूर भी छो तू अगते न थो पढ़े न अगते पढ़ तो छा लिखला यहदी बिहिल्लाह यादी बिहिल्लाह नहीं अल्लाह इन्हन बिन्हन सा हिदायत करे तो ये नहीं बस शयूं जिक्र करे उनके हिक शुमार करे तो चवे
इन्हीअ सां इन्हनि ॿिन्ही सां न इन्हीअ हिक सां अल्लाह हिदायत कंदो आहे त मथे ज़िक्र हिक जो आहे इन करे किताब भी साॻियो आहे त नूर भी साॻियो आहे अंधा अध को पढ़ंदे त भुलंदे पूरो पढ़ंदे त सही समझ ते रसंदे शैतान भी अध को पियो पढ़े त रहमती वसियत कुल शै रहमत हर शै ते अल्लाह जी छायल वसी त मां भी रहमत में शै आ त मां रहमत में अची वियुसि त अल्लाह वारे चयो अल्लाह मानवर शाह कश्मीरी मां चयो मांस त चरिया अगते पढ़ त खबर पवे त अगते छा लिखियल आ फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तकून असां या रहमत लिखूं था पया उन्हनि जे लाइ जेके गुनाहन खां बेफरमानी रब खां बचंदा रहंदा शिरक खां बचंदा रहंदा उन्हनि जे लाइ असां रहमत लिखूं था जेके मुत्तकी थी रहंदा मुत्तकी जा 3 दर्जा आहिनि पहिरियों शिरक खां बचण वारो भी मुत्तकी अल्लाह सां शरीक न कयो तव्हां मुत्तकी थी वियो पहिरियों दर्जो बियो गुनाहन खां बच टियों सगीरे गलतिन नंढड़न गलतिन खां भी बच त टाप जो मुत्तकिया त रब से तो फरमाए असा पंहिंजी रहमत खास लिखूं था पया फसअक्तुबुहा लिल्लज़ीन यत्तकून जेके असा जी बेफरमानन खां बचन था उन्हनि जे लाइ रहमत लिखूं था कमीना बेफरमानिया खां न बचे तदे त इन लानती बनजी वई न शैतान के चे अगते पढ़ त छा लिखल यहूदन चयो त पो ठीक आ असा रहमत में दाखिल हूं उन्हनि भी अध बुधो त रहमत में उहे दाखिल न जेके शिरक न कंदा त असा यहूदी चवन था असा भी शिरक न कंदा आहियूं यहूदन जे किताब बाइबल जे अंदर तौरात में अज भी लिखल त बुत परस्ती न कयो कई मानुआ के न पूजो कई वण के न पूजो तस्वीरूं न ठायो उनन जे हक उनके सजदो न कयो अज भी तौरात में लिखल बाइबल में लिखो पियो असां वटि मौजूद आहे यहूदी चवन था असां भी त रहमत में दाखिल हूं पर अध को पढ़ियो उनके भी आलमन चयो अगते पढ़ असांजे किताब में अगते अञा वजाहत थी अचे यो तू न ज़कात रहमत लिखूं था जेके बेफरमानी खां बचंदा ऐं ज़कात अदा कंदा छा अदा कंदा ऐं यहूदी ॾींदो आ वठंदो आ ॾींदो न ये सब व्याजी सिस्टम जेके आया है ना लकी संगे चवा सूरतियों हुन मूर्तियों अला छा छा ठायूं थन बदमाशी जा पार्ट ये सजू बैंकारी निजाम यो वजो ही ठाहण वाला ही इन जा यहूदी हन ब्याज ऐं पोइतो डॉलर रखी सजे दुनिया जो पैसो खणी था वञनि ऐं ॿियनि छा था तव्हां को तेल खणी विया तव्हांखे पन्ना छापे ॾिना अब यो डॉलर सवे डॉलर जे पोइतो अगे लिखलो हेतरा कीरात सोन हाने वो सोन भी कोने 82 खां वठी डॉलर खां सोन ड्राहे विया हाने चो तो बस ये बास्केट आ बास्केट जी माना एकड़ी छली आ कुवत खरीद रुपए जी में नंढड़ी छली आ रुपयो नंढड़ी छली आ ऐं संगे चवा ओडो जो रियाल थोड़ी वडी छली आ डॉलर थोड़ी वडी छली आ उनमें सामान घणा मिलदा रुपए जो एकड़ो सूफ मिलंदो तो मिसाल रियाल में किलो सूफ जो मिलंदो तो डॉलर में 2-3 किला मिलंदा इन नमूने सा उनन छली ठाए करे दुनिया के खाली पन्ना दींदा वनन था सामान खणंदा वनन ताडो तेल वयो उन तां के छा दिना पन्ना यो सजो यहूदन जो सिस्टम यहूदी सजी दुनिया का चंदो आ त मुखे मिले मुखा वने कुछ न
पर जन्नत रब से तो फरमाए जन्नत अला सलातिल्लाहिल खालिया हुजूर जन फरमाओ रब जो सामान महंगो आ जिस तई जान है माल दीन जे लाए रब जे लाए तवा खर्च न कंदो एतरे तई तवा उन वडी रहमत जा हकदार किए थी। एकड़े मौली साहब के एकड़े दिनो डंदन खबर जी पाड़ जो डंदन सुन्नता वो बेचारो खबर जी पाड़ कढी करे हिन मौली साहब के दिनई से हे डंदन मा तवा जे ला सूखड़ी खणी आयो। मौली साहब खीसे में विधो थोरो अगते हलियो त वरी 10 रुपया कढी दिना मौली साहब तो उन जे ला वरी डिघी दुआ घुरी मौली साहब 10 रुपए देण वाले तो हो पोइ तो कढो डंदन वारो चैसे मां तवा के सुन्नत दिनी तवा मा जे ला दुआ न घुरी ऐ हिन 10 रुपया दिना त तवा डिघी दुआ उन जे ला घुरी चे पुत्र तू खबर जी पाड़ दिनी हिन दिल जी पाड़ दिनी फर्क आहे त अल्लाह से तो फरमाए जन्नत ऐं रहमत असा उनन ला लिखंदा से जेके 2.5% ज़कात कढंदा रहंदा वल्लज़ीन युतून ज़कात देण सा जन्नत मिलंदी। माण्हू चवंदा आहिनि दम खपाई त हाज़िर आ पर दमड़ीअ जी ॻाल्हि न कजे समझो था लाए होश में ना आयो पर ये गालियों तवांगे दिमाग में न वेंदी नमाज जी गाल सौलिया बटे ठुंगा हणी वतास। नाराए तकबीर नाराए तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अली बैत शाने औलिया अल्लाह नाराए तकबीर। मोहम्मद कासिम के जसा हेडो मदरसो है खर्च कयो थस यो खर्च है न जो सजायो इंशाअल्लाह न जो बदलो मिलन मोडेरन खर्च औरतन में बदमाशियते इधर उधर इंग्लैंड जापान चीन में खर्च कया एडे होडे अल्हम्दुलिल्लाह है न सही जाए ते रस्ते से कयो आ समझा तो त ज़कात भी कढ दो खबर ना है पूरो हिसाब करे कढण दुखियो आ। असे कुरान शरीफ शर्त लगाई रहमत ला युतून ज़कात त ईसाइन चयो असा भी रहमत में दाखिल हूं असा ज़कात तवा 40 पति दींदा आयो असा चौथी पति ज़कात जी दींदा ईसाइन ते ज़कात उनन जो असा भी रहमत में दाखिल हूं असा वट भी तौहीद आ कुछ असा जा खणी टिन खुदा उन के मनींदा हन पर वो टे खुदा उकनूम करे मनींदा हन सिफात जे अंदाज सा असा हिकड़े खुदा जा कायल असा ज़कात भी दींदा त रब से फरमा वल्लज़ीन हुम बि आयातिना युमिनून रब से फरमाओ मुझी उन खास रहमत में उए दाखिल न जेके शिरक भी ना कंदा ज़कात भी दींदा हन सबनी आयतन ते ईमान आणींदा हन तौरात जो आयतूं भी चवंदा हन त सचूं हूं इंजील जी आयतन ते भी ईमान थन हिन कलामुल्लाह के भी मञण वारा हन उए मुझी वडी रहमत में दाखिल। अब तवा सबनी किताबन के मञो था या कुछ के मञो था कुछ के न जोर सां ॻाल्हाए ला नुफर्रिकु बैन अहद मिर रुसुली असा सबनी किताबन के बरकता मन्यो पांजे पांजे दौर में तौरात भी सही ही इंजील भी सही हुई ही दौर असा जे है ना आखिरी किताब जो आखिरी नबी जो दौर है इन करे अमल हिन ते थींदो पर मन्यो असा तमाम किताब है तमाम नबियन के एकड़ो गैर मुस्लिम मुखे चे पे मौलाना असा काफिर छो तमा मुसलमान छो असा के मुसलमान सजो गाल समझो था सवाल उन जो समझो चे पे ता असा काफिर छो चंदा काफिर छो चंदा काफिर तमाओ असा मुसलमान माचो तुम माना समझिया काफिर है मुसलमान चे न माचो इया समझ काफिर चे मुनकिर रखे इनकार करने वाले ऐ मुसलमान चे मञण वारे
असां जेतिरे ताईं तमाम नबियन तमाम किताबन खे न मञींदासीं असांजो ईमान न ठहंदो ऐं तूं जेतिरे ताईं असांजे नबीअ जो इनकार न कंदे एतिरे ताईं हिंदू न रहंदे अब हिंदू तॾहिं हिंदू आ जो असांजे नबीअ जो इनकार थो करे न इकरार करे त पोइ मुस्लमान त तो वटि इनकार आ असां वटि इकरार आ हत्ता कि असां रामचंद्र कृष्ण महाराज मुतलक नालो खणी न जो त कुरान में अल्लाह ताला फरमायो आ इमिन अर्ज़िन इल्ला खला फीहा नज़ीर का भी धरती एड़ी ना है जाते असां पंहिंजा रसूल नबी टिजारण वारा न मोकलिया हुजन आया सिंध में हिंद में जाते काथे उन रसूल नबी मोकलिया पर वो पंहिंजे दौर जा हुया अगवान असां उन्हनि सभिनी खे मञूं था नालनि जा नाला त उन्हनि जा जंहिंजा क़ुरान में आया जंहिंजा नाला न आया त मुतलक असांजो ईमान आहे त अल्लाह नबी मोकिलिया हर इलाके में हर क़ौम जा नबी आया नबी असां सभिनी ते ईमान आहे असां मञण वारा तूं मुनकिर आहे जेसिताईं नबीअ खे न मञींदे तेसिताईं तूं काफ़िर न रहंदे अच्छा हाणे मूंखे सम्झ में आई जो मसलो यो थी त अल्लाह से फरमा वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून रब से फरमा असां पंहिंजी रहमत में उन्हनि खे लिखूं था जेके असांजे सभिनी आयतन सभिनी किताबनि ते ईमान था आणनि हिन कलामुल्लाह ते भी ईमान था आणनि अॻिते असांजे नबी साईं जे लाइ साफ़ खुली करे तो बयान करे तमा रहमत उन्हनि जे लाइ थो लिखां रब साईं तो फरमाए रहमत उन्हनि माण्हुनि जे लाइ थो लिखां कहिड़नि जे लाइ अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबीअल उम्मी जेके उन नबीअ ते ईमान उन नबीअ जे कढ लगन था जेको रसूल भी आहे नबी भी आहे उम्मी भी आहे अगते नौ सिफतूं असांजे नबीअ जूं बयान कयूं त एड़े सिफतन वारे नबीअ खे मञण वारा सब मुंहिंजी रहमत में दाखिल थी वेंदा जेके उन जे कढ लगन इते यत्तबिऊन इत्तबा ऐं इताअत खे समझण जो मसलो आहे इत्तबा छा के देबो इताअत छा के देबो कुरान शरीफ में कई लफ्ज इस्तेमाल किया था अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह के भी मञो उन जा हुक्म भी मञो रसूल जा आर्डर भी मञो यो इताअत आर्डर मञण इताअत इत्तबा जी माना छा है कढ लगण आर्डर नबी करे पर तू पान के नबी जे रंग में रंगे छड इन के इत्तबा चबो थोड़ो गाल समझो तो मां समझा तवा आजान बुधी न कोन बुधी तवे आजानो इंदिन आजानो न बुधंदा केड़ा केड़ा बुधंदा सब बुधंदा नमाज भी पढ़ंदा हो आजान बुधो था बुधो बुधो तवा आजान बुधिया उन में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह घणा दफा है खबर कोन बदफा एतजाज हसन के कुल होला पढ़ना है असे रहमान मलिक बियो दो टियों दफो पढ़ियो हाने असेंबली में चंद माण्हू मांजे ला हरूबरू हलायो आ कुल होला न तो मां वरी तो पढ़ी बुधा ते मौलाना अब्दुल गफूर छो तो खिले वरी गलत ये असांजे सरकार जा वडा वडा माहिर माण्हू थवे असे सुभान अल्लाह जने असांजे वडन जो यो हालात नंढन जो केड़ो हाल हो आजे उन्हनि खे इस्तंजो करणी नहीं दो तो दोस्तों गाल समझो आजान तवा बुधिया उन में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह घणा दफा जोर सा त जट को वेठो उन के भी खबर पवे घणा दफा ऐं अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह घणा दफा आजान में दफा ऐं ना पर इमाम शाफई हदीस जे किताबन में लिखला एकड़ो सहाबी आजान में 4 दफा ये लफ्ज चंदो
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह 4 दफा अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जे तो आजान ही आ वो मानन समझायो ना के चे तवा भली समझायो पर मां के नबी ये सिखारी असल वाक्यो छा हो वो गाल समझो त पो तवा के इत्तबा समझ में इंदो वाक्यो केड़ो हुजूर जन एकड़ी जंग में मोटी आया एकड़ी जंग में हवाई आखिरी गाल पूरी क्या एकड़ी जंग में मोटी आया बाहरों काफरन जो गोठो न जे अची वेठा खीमो हणी रात जो सुमी पिया सुबह जो आजान दिनौ त काफरन जा छोकरा गोठ जा काफरा अरबी हा सिंधी मिनल गिंदी ना समझ में कुछ ना अचे कलमो पढ़ी वने तभी चवे त अलाए छा पढ़ियो असे उनन जी त पांजी बोली ही बाबा ला इलाहा इल्लल्लाह उनन जी पांजी बोली समझे छोकरा जो निकता वो काफरन जा त हजरत बिलाल आजान दिनी त छोकरा भी चवंदा वतन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ये बार थींदा तो हुजूर जन जी रहमत जोश में आई हुजूर जन जी रहमत जोश में आई तो फरमाओ हजरत उमर के पुत्र वन उमर जेके भी छोकरा अल्लाह अकबर कन था इनन के वठी आहे दे माडे त मां इनन के आजान सिखारे हजरत उमर साईं मजबूत मानू हो बाहर जो निकतो डिघो कदावर मानू हो त सब डिजी छोकरा नंढा नंढा त भजी विया एकड़ो वडो छोकरो हो नई दाढ़ी पई लहेस असे उन जो नालो हो अबू महजूरा वो हे डट जी बिठो यार असा केड़ी गलती कया जो हे आयो आ उमर असा के सा विड़दो छडला सही छाडेला भला असा में का गलती आ छा जे न पुट गलती ना है हो साईं जन असा जो तवा के सदे तवा हलो जे हा मां हला तो मोजी केड़ी गलती आ भली मुके वठी हलो यो अबू महजूरा हुजूर वट आयो मथे उघाड़ो हुजूर जन मथे ते हथ रखियो मथे ते हथ रखियो मथे ते जो हथ रखियो वी तस्वीर भी मां कोन छदींदो जैसे गाल त पूरी का ना चरिया चयुम त मन्या थो समझे गाल समझो थोड़ी आखिरी गाल थोड़ो या हदीस जी इत्तबा जी समझाया हूं त खोड़ गालियो पर इत्तबा जी गाल समझो बाकी जलसो करण ए खर्च करण जो छा मतलब आ 5 मिनट एकड़ो मौलवी छदींदो हलदो वने त बाकी था केड़ी गाल समझ में समझे गाल समझो थोड़ी हुजूर जन हिन जे मथे ते हथ लो घुमायो अबू महजूरा जे हथ ते उन छोकरे जे हथ ते मथो हथ घुमायो ए फरमा पुट चओ अल्लाहु अकबर हुजूर जन आजान सिखारण शुरू कई अल्लाहु अकबर त समझे पियो छो त काफर भी अल्लाह के वडो समझदा काफरन वट भी अल्लाह जी हस्ती वडी इन करे हिन जोर सा चो अल्लाहु अकबर अल्लाह जदे चेसो हुजूर जन चो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह त हिन आस्ते चयो समझी वयो हे त नबी मुझे सबनी खुदावन जे बुहारी थोड़े ला इलाहा इल्लल्लाह वो अरबी हो न छोकरो समझदार हो समझी वियो त आस्ते ले चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हुजूर जन फरमा जोर सा चो वरी हिन चयो आस्ते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हुजूर जन फरमा जोर सा चो वो जोर सा 2 दफा चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वरी हुजूर जन फरमा चो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह त हिन आस्ते चो त हे यार पाण के तो मन्याए मुखा पाण मजन आए तो वो समझी वियो त आस्ते ले चई अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर हुजूर जन फरमा जोर सा चो वरी हिन चयो जोर सा अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न सजी आजान हुजूर जन सिखारे मथे ते हथ घुमा पुट हाने वन घर दे जैसे घर को न वेंदुस मुजी दिल बदल जी वही मां अबो मां विसारे वेठो आ मां त तो जो नौकर थी रहंदुस खुवैद मुक या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल मां तो जी नौकरी में रहंदुस तो जूं जुतियूं खणंदुस घर को न वेंदुस बस मुझे अंदर बदल जी मां तो के मन्यो चे बाबा अबे के बुधाए था जैसे मता झले फरमाना तो कैसा मानू दियो था वो तो सा गड हलंदो अबे के बुधाई उना के वनी जे अबा पांच बकरियों पान संभार मां साईं जन जो मां नौकर छो हलो छो
हे हुजूर जन वट आयो हाने यो 4 दफा आजान में चौंदो हो 2 दफा आस्ते 2 दफा जोर सा मानुन चुस्त बाबा ये ना है हजरत बिलाल चौस ता आजान 2 दफा है तू यो 4 दफा छो चंदो जे तवा भल चो 4 दफा 2 दफा पर मां रसूलुल्लाह मुखे जेका आजान सिखारी हुआ 4 दफा मुखां थी इन करे मां 4 दफा चंदो रहंदुस मां नबी जे रंग में रंग जी इनके तबा इतबा ऐ मथे दा वार भी न कूड़ा है मथे दा वार भी कदे न कूड़ा है सहाबा चो हुजूर जन वार कतराइंदा हा हज में कूड़ाइंदा हा तू वार कतरा त सही जे नयारा कतराइंदुस भी न छो त इनन वारन ते सोहणे मोहम्मद जा हथ लगल हन चवा थो कब्र में भी ये खई कढ़ लगन असा कढ़ लगन जे बजाय अंग्रेज जे कढ़ वेंदो पियो उन जा सजा सिस्टम अपनाइंदो वेंदो तहजीब उनन जी तरीको उनन वारो नबी जे कढ़ लगन जो हुकूमत रहमत इनन जे ला लिखा था वो नबी छाहे उन जो नौ सिफतों बयान तो करे उए बयान कया त शायद मौलवी कुलई कावड़ जी वेंदा इन जे करे दुआ थो कया अल्लाह से असा जी हाजिरी कबूल अल्लाहुम्मा सना कुबतना बिरहमतिक या